तरक्याती रिथाउन में वफ़ाक़ सिंध के नज़रअंदाज कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म आॾो सिंध के नयूं तरक्याती रिथाउन न मिलण ऐं फंड जारी न थियण जो मामलो उथारे छॾियो। हिक ॾींहं जे सिंध जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस कराची में इजलास। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म खे ॿुधायो त गुज़िरियल 4 सालनि में नयनि स्कीमुनि जे हवाले सां वफ़ाक़ सिंध खे नज़रअंदाज कयो। हिन वक़्तु सिंध में 144 अरब 74 करोड़ रुपयनि जूं 19 स्कीमूं जारी आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत 53 अरब 12 करोड़ रुपयनि मां रुगो 12 अरब रुपया जारी कया आहिनि। 19 स्कीमुनि मां 11 स्कीमुनि ते 1 रुपयो बि ख़र्च न आहे थियो। DWP ऐं एक्निक में सिंध बैराज ऐं स्कूल बहाली प्रोजेक्ट समेत सिंध जूं रिथाऊं मंज़ूरी लाइ घणे वक़्त खां पियल आहिनि। वज़ीर आज़म वफ़ाक़ी रिथाबंदी ऐं तरक़ीअ वारे खाते जे वज़ीर एहसन इक़बाल खे हिदायत कई त रिथाउनि जी मंज़ूरी जो कमु तेज़ कयो वञे। शहबाज शरीफ़ वॾे वज़ीर खे समूरा मसइला गॾिजी हल करण जी ख़ातिरी कराई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हू गॾिजी अवाम जे मसइला तरजीह बुनियादनि ते हल कंदा। ज़ाती मुफ़ादनि खां मथां थी मुल्की मुफ़ादनि लाइ सोचणो पवंदो, चैलेंजिस ऐं मसइलनि खे सम्झी अॻिते वधणो पवंदो। कराची जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वापारी बिरादरी खे ख़िताब। वज़ीर आज़म मईशत जी बहितरी लाइ कराची जे वापारियुनि खे किरदारु अदा करण ते ज़ोर ॾींदे चयो त मईशत में वापारी बिरादरी जो अहम किरदारु आहे। मुल्क में हक़ीक़ी सनती तरक़ी चाहियूं था। ज़ाती पसंदि ऐं नापसंदि खे विसारे मुल्की तरक़ी लाइ सोचणो पवंदो ऐं सभु गॾिजी मुल्क खे ॾुखियाईनि मां कढी सघूं था। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सां चाइना इंटरनेशनल डेवलपमेंट कोऑपरेशन एजेंसी जे चेयरमैन जी क़यादत में वफ़द जी मुलाक़ात। चीनी सफ़ीर डिप्टी चेयरमैन प्लानिंग कमीशन डॉक्टर जहांज़ेब ख़ान चीनी ऐं पाकिस्तानी आला क़यादत बि मौजूदु हुई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान ऐं चीन विच में पुराणा ऐं क़दीमी लाॻापा आहिनि। वापार, ज़राअत, अवामी राबतनि ऐं सक़ाफ़त में वधीक लाॻापा मज़बूत करण जी ज़रूरत आहे। मैंडेट जो एहतराम कंदे गॾिजी कमु कंदासीं। अवाम जा मसइला हल करण लाइ कोशिशि कई वेंदी। सूबनि जे वफ़ाक़ सां हमआहंगी हुजणु घुरिजे। मुआशी इस्तेहकाम लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि में तालुक़ मज़बूत करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वज़ीर आला हाउस कराची में इजलास खे ख़िताब। चयाईं सूबनि जे तरक़ी पाकिस्तान जी तरक़ी आहे। थी सघे थो कुझु फ़ैसिला खेनि न वणनि पर अवाम लाइ करणा पवंदा। इत्तेहादी हुकूमत आहे पर हू पहिरियां खां वधीक कमु कंदा। KP में PTI स्पीकर खां गैर आइनी कमु कराइणु चाहे थी। तहरीक इंसाफ़ पहिरियां बि पंहिंजे डिप्टी स्पीकर खां गैर आइनी कमु करायो। KP में दहशतगर्दी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। PP अॻवान फैसल करीम कुंडी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं पेशावर हाई कोर्ट मख़सूस सीटुनि बाबति आर्डर जारी कयो हो। वज़ीर आला मख़सूस सीटुनि ते हलफ़ वठण खां इनकार कयो। ख़बर पख़्तूनख़्वा जे वज़ीर आला खे घुर्जे त हू पंहिंजे सूबे ते ध्यानु ॾिए। नैब क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट में गैर क़ानूनी भर्तियुनि जो नोटिस वठी छॾियो। नैब 2018 खां मार्च 2024 ताईं भर्तियुनि जा तफ़सील तलब करे वरिता। असद कैसर ऐं राजा परवेज़ अशरफ जे दौर में भर्तियुनि जा तफ़सील ॾिना वञनि। नैब जो क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट खे ख़त। पाकिस्तान स्टॉक मार्केट जो नओं रिकॉर्ड 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 72,000 जी हद पार करे वियो। 100 इंडेक्स 72,075 पॉइंट्स ताईं पहुची वियो। घोटकी जे कादरपुर वारे इलाइक़े में पुलिस मुक़ाबले दौरान ॾोहारी जे मारजण बाद ॾोहारियुनि जो पुलिस चौकी ते हमिलो। एहलकार खे शहीद करण बाद ॿिनि एहलकारनि खे अगवा करे विया। एहलकार जी सुञाणप शाह अली सियाल तौरु कई वई। हथियार बंदन था पुलिस एहलकार मोहम्मद खान गबोल ऐं केसर कलोड़ो अगवा। ॾोहारियुनि जे हमले बाद पुलिस जी वाधू नफ़री तलब कई वई। पुलिस मुक़ाबले में ॾोहारियुनि अमानुल्लाह सुंदराणी खे मारण जी दावा कई वई। चक भरिसां बचल भयो थाणे जी हद मां हथियार बंदन था 4 ॻोठाणा अगवा। हथियारबंद सावण जतोई अब्दुल समद मौला बशकुर सिंह जतोई ऐं अब्दुल रहीम महर खे अगवा करे विया। 4 ॻोठाणनि जे अगवा वारे इतला ते शिकारपुर पुलिस में तरतलो पइजी वियो। बचल भयो पुलिस पारां 4 ॻोठाणनि जे अगवा जी तस्दीक। अगवा थियलनि जो अंग छथी वियो। जुगल भरिसां रक्षा ड्राइवर अगवा। पुलिस पारां ॾोहारियुनि सां मुक़ाबले बाद मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा। हथियारबंद नसीर शाह खवासी रिक्शा ड्राइवर बाबू पहोड़ खे अगवा करे विया। इतला ते पुलिस हथियारबंदनि जो पीछो करे दोदाइकी वारे इलाइक़े मां मुक़ाबले बाद मुग़वी खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिबि जुंगल मच्छू उर्फ़ अब्दुल्ला बंगलाणी गैंग पुलिस वटि क़ैद पंहिंजा माण्हू आज़ादु कराइण लाइ नौजवान खे अगवा कयो हो।
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बाहि लॻण सबबि 11 घर सड़ी रख थी विया। कलोई, कमालदेरो, करमपुर, बख्शापुर ऐं कंडियारो में घरनि खे बाहि लॻी वई। कलोई में पुरहतनि जे घरनि खे बाहि लॻण सबबि 6 घर सड़ी विया। कमालदेरे में बाहि सबबि अली अकबर कलोड़े ऐं अमानुल्ला कलोड़े जा घर सड़ी रख। करमपुर में प्यारो जाफ़री ऐं ग़ुलाम नबी जाफ़री जा घर सड़ी विया। बख्शापुर में शरपसंद दोस्त जकरानी जे घर खे बाहि ॾेई छॾी। मुतासिरनि तरफ़ां एहतिजाज कयो वियो। कंडियारो में बाहि लॻण सबबि 2 पुरहतनि जा घर सड़ी रख थी विया। मुतासिरनि तरफ़ां वाहर जी अपील।